नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे बैरिया कॉलेज मोरो में साइंसी तैलीम जागृता वारो फेस्टिवल पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। फेस्टिवल में थर जे ॾुकार ऐं थर जी ख़ुशहाली जो स्टॉल लॻायो। उते जे रहणी लिबास जो ॾेख ॾिनो वियो। आर्ट ग्राफिक कार्नर स्पेस स्टूडेंट जिते शागिर्द आहिनि सिंध जे माया नाज़ फनकार जीजी ज़रीना माई भागी आबदा परवीन अलन फ़कीर जो किरदारु अदा कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़कीरनि सुरनि सां शिरकत कई। तारीख़ी कल्चर जो कार्नर रखियो वियो। इन सां गॾु किताबी कार्नर रखियो वियो। अहम शख़्सनि जो तस्वीर कार्नर रखियो वियो। सिंधी होटल मेले जो सामान फूड स्टॉल ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला रेलगाॾियूं जंप मिटी जी थांव जो स्टॉल खला जी बाज़ी में हिकु क्लास जोड़ियो वियो जंहिं में खला सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ शयुनि जी ॼाण ॾिनी वई। जॾहिं त मोटरवे पुलिस तरफ़ां अवेयरनेस स्टॉल लॻायो वियो जिते ईंदड़ माण्हुनि खे रोड सेफ्टी ऐं हादसे खां बचाव जे हवाले सां ॼाण ॾिनी वई। जॾहिं त ॿिए ॾींहं ते फेस्टिवल अवार्ड तक़रीब थी जंहिंजो महिमान ख़ासि MPA आरिफ मुस्तफ़ा ख़ान जतोई हो। साबिक़ प्रिंसिपल गदा हुसैन खोखर शिरकत कई। हुन खां अॻु MPA आरिफ मुस्तफ़ा ख़ान जतोई फेस्टिवल में लॻल मुख़्तलिफ़ स्टॉल साइंसी मुतलिक़ शयुनि खलाई स्टॉल जो विज़िट कयो। सेमिनार खे ख़िताब कंदे MPA आरिफ ख़ान जतोई चयो त असांजी सिंध तैलीम तमामु घणी पोइते जंहिं लाइ हुकूमत खे बल्कि किरदारु अदा करणु घुर्जे। जिन शागिर्दनि मौजूदा सूरत हाल ते टेबलो पेश कया इहा हक़ीक़त असांजा इदारा ज़बू हाल बणिजी चुका आहिनि। तैलीम बहितर हुजण सां सुठो डॉक्टर प्रोफेसर पुलिस ऑफिसर मोटरवे पुलिस उस्ताद वकील पायलट बणिजी सघे थो। असांजे मुल्क में पढ़ियल लिखियल माण्हुनि लाइ हर दरवाज़ो खुलियल आहे। मां उमीद थो करियां त हर इदारे मां तैलीम हासिल कंदड़ शागिर्द तौर शागिर्द आहियूं हिकु सुठो मक़ाम पहुचींदा। हिन चयो त असां चाहियूं था त अवां तैलीम हासिल करे सुठे मक़ाम ते पहुची पंहिंजे सिंध ज़िले नौशरो फेरोज़ ऐं तैलीम मोरो सां गॾु उस्ताद ऐं वालिदनि जो नालो रोशन कयो। हिन चयो आहे त बैरिया कॉलेज जी बिल्डिंग ज़बू हाल बणिजी चुकी आहे जंहिं शयुनि जी खोट उन हवाले सां सिंध असेंबली में आवाज़ उथारण जी कोशिशि कंदुसि। इहे शयूं अव्हां खे मिली सघनि। जॾहिं त बैरिया फाउंडेशन कॉलेज में मोरो जे प्रिंसिपल मैडम कनीज़ सकीना कुरड़ो चयो आहे त फेस्टिवल जो असुल मक़सदु शागिर्द ऐं शागिर्दानी जे ज़हनी हौसलाइत पैदा करणु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।